अस्सलाम वालेकुम। मां वरी वताए जे मन मोहींदड़ ॿोल साणो फ़कीर मारूफ सोलंकी मुश्ताक परदेसी चैनल ते यूट्यूब चैनल ते हाज़िर थी रहियो आहियां। उमेद त हीउ ॿोल बि वताए फ़कीर जो भलो अथव त हिते कोन मरबो। वतायो फ़कीर घुमंदो घुमंदो सैर कंदो कंहिं शहर में वञी निकितो। उते संदसि ॼाण सुञाण कान हुई, तंहिं करे मुसाफ़िर खाने में वञी टिकियो। वेचारो बीमार थी वियो ऐं मुसाफ़िर खाने जे हिक कुंड में पइजी रहियो। बीमारी वधी वई, हिन ते गशी तारी थी वई। माण्हू अची मिलिया ऐं चवनि पिया त अलाए जे हिंदू आहे अलाए जे मुस्लमान। वतायो फ़कीर इहा ॻाल्हि ॿुधी टप ॾेई उथी खड़ो थियो ऐं चयाईं, हिते मरणु मुनासिबु कोन्हे, उते त वञी मरां जिते को सुञाणंदो बि त हुजे। तो हुन सां इहे माण्हू जो मिलिया ऐं ॻाल्हि कयूं त जेको हुन खां पुछनि वियासीं त कोन, पोइ हुन चयो त हिते मां जेकॾहिं मरंदुसि त को मुंहिंजो केरु थींदो कोन, असली मरां हुते जिते का सुञाणप मुंहिंजी हुजे।